छा मूंखां पाण मुरादो कुझु लाज़वाल कहाणियूं लिखिजी वयूं आहिनि या मुंहिंजूं कहाणियूं पंहिंजे वक़्त कहाणीकार जी चती लॻाइण या लेबल चिंबड़ाइण लाइ तयारु आहियां। कॾहिं कॾहिं महसूसु कंदो आहियां त मां कहाणी लिखण ई नथो चाहियां, पोइ बि लिखी वेहंदो आहियां। हर वार कहाणी खां ॾमझण खां पोइ मां कहाणी सां खेॾंदो आहियां या कहाणी मूंसां खेॾंदी आहे। असां ॿिन्ही जे विच में कार क़िस्म जी का बि शइ हायल कान्हे। मुंहिंजो ऐं कहाणी जो रोमांस पाण में कंहिं बि कारोबार या वहिंवार खां सवाइ हलंदो अचे। इंतिहाई बेज़ार थी पवण खां पोइ मां कहाणी सां प्यारु कयो आहे। मां उनखे कंहिं बि क़ीमत ते न छॾे सघियो आहियां ऐं न छॾे सघंदुसि। अदब में लंबी साही त पटे सघिजे थी, पर रिज़ाइन करे नथी सघिजे। शेर, अफ़सानो, नाटक, नावल लिखणु अमीराणो ज़ौक़ु आहे। अदब जी तारीख़ ते असां नज़र फैलाईंदासीं त होमर खां वठी कालिदास ताईं, शेक्सपियर खां वेंदे शाह लतीफ़ ताईं, गोइटे खां वेंदे लियू टॉलस्टॉय ताईं ऐं टैगोर ताईं सभु अमीराणा ॿार हुआ। ग़ालिब बि हिकु नवाब जो ॿारु हुयो। पोइ मां ग़रीब जो ॿारु इन कम में कीअं टपी पियुसि। अली बाबा जो असुलु नालो अली रिंद हो। हू अदबी दुनिया में अली बाबा जे नाले सां ॼातो ऐं सुञातो वेंदो हो। अली बाबा जे वालिद जो नालो मोहम्मद रमज़ान, जंहिंजो असुलु ॻोठु नाड़ी बलोचिस्तान जेको अॼु जो खुज़दार आहे, जितां संदसि वॾा 1940 दारे पहिरीं सेवण ऐं पोइ लॾे अची कोटड़ी में आबाद थिया। पाण अदब जी दुनिया में 1965 में पेर पाताईं, जंहिं वक़्तु संदसि उमिरि सिर्फ़ु 12 साल हुई। संदसि कलम 51 साल अदब जो पोरियो कंदड़ रहियो। संदसि लिखण में कहाणियूं ऐं तारीख़ी नाविल शामिल आहे। हमेशह गुरबत में घारींदड़ अली बाबा जे फ़न ऐं फ़िक्र जो मुतालियो कजे त हिन तख़लीक़ात जा अक्सर किरदार गुरबत में जकड़ियल, ॾुतड़ियल ऐं पोरियल तबिके जी नुमाइंदगी कंदा रहिया। अली बाबा वटि ॿोली, तारीख़, तहज़ीब, तमदन, सियासी ऐं समाजी हालतुनि जो ॻूढ़ो अभ्यास हूंदो हो। ऐं अली बाबा पंहिंजी ॿोली में जेका कहाणियुनि में ऐं नावलनि में हुन इस्तेमालु कई, ड्रामनि में ऐं डिक्शन सबबि हिकु अलॻि शनाख़्त रखे थो। हू मशहूरु नाटकनि जे करे थियो, पर उन्हनि जो बुनियादु बि के कहाणियूं हुयूं। संदसि कहाणियुनि जे मजमूए धरती धिंगाणा 1983 में छपियो, जंहिंमें संदसि 18 कहाणियूं ॾिनल आहिनि। अंदाज़नि 200 खां मथे कहाणियूं लिखियल अथसि। हिन मजमूए में जीवन कोई झूठो जे उनवान सां हिकु कहाणी आहे, जंहिंमें लफ़्ज़नि जी मौसीक़ीअ सां रोमांस जो नक्शो चिटियो वियो आहे। तारा कण कण, नदी किनारो, पूर्णमास अंगण में, नशे में ढुरकियल राति, कारा कारा बादल, भंभा भंभा वार, सपननि जी राणी। हीअ कहाणी अकहाणी मिसल आहे। हिन कहाणी में आम्हूं साम्हूं जा मुतरनिम जुमिला कहाणी बणाइनि था, पर उन में आम कहाणी वारी पखेड़ ऐं किरदार असांखे नज़र नथा अचनि। इन्हनि जो को बि अमल कोन्हे। ख़ात्मो हीअं थियो, चंड बुरे थो, नेण टिमनि था, चंड ठरे थो, नेण बुरनि था। अहिड़े ई ज़ुबान जी लिहाज़ खां ॿी कहाणी आहे भाङा, अली बाबा जी निशांबर कहाणियुनि मां हिकु। संदसि बैनुल अक़वामी शोहरत याफ़्ता ॿी कहाणी आहे चंड ऐं मानी। हीअ कहाणी 1966 जे सोणी मक़ज़द में शाया थी आहे, जंहिंमें माउ ऐं पुट जी परेशानी खे वाखो करे ॾेखारियो वियो आहे। माउ जो किरदारु विशाल अॾोलता ॾेखारींदे 4 आने जी बेईमानी खां बि पुट खे रोके थी ऐं बालक खे हिकु नाबीन औरत सां 4 आने जे खोटे सिके जी बेईमानी खां रोके थी। हिन अफ़साने में समाजी मुफ़लिसी जी वार्ता पिणु बयान में अचे थी, जिते हिकु बेवा औरत खे समाजी बेहिसी ऐं गुरबत जी इंतिहा ते ॾेखारियो वियो आहे। जानवरनि जी दुनिया, हीअ अफ़सानो जंहिंमें नाने ऐं ॾोटे जो किरदारु ॾेखारियल आहे, तमसीली अफ़सानो आहे। हिन अफ़साने में जानवरनि जी ख़ासियतुनि ऐं ख़सलतुनि जो बयानु करे नाने जो किरदारु ॾोटे खे इंसाननि ऐं जानवरनि जी दुनिया मां मिसाल पेश करे थो। 100 रुपया 100 नोट अफ़सानो पिणु हिकु जानदार अहसासाती अफ़सानो आहे, जंहिंमें तर जे लालची, हबची ऐं नीच किरदार जी बदबूदार किरदार खे चङे खान जे नाले सां आंदो वियो आहे ऐं उन जी हिकु बदनज़री जे करे जेका हुनखे कंहिं औरत ते आहे, हिकु मासूम ॿार जी हयाती जो सौदो करण वारे बहितरीनु डायलॉग डिलीवरी सां पेश कयो वियो आहे। असी माण्हू, हीअ अफ़सानो 1964 में टिमाही महराण में छपियो हो। फैक्ट्रियुनि या मिल में हेठीं सतह ते कमु कंदड़ माण्हू जी ज़िंदगी जो नक्शो चिटियो अथाईं। लेखक जेको पंहिंजो कुटुंब पाले थो, पंहिंजे आराम खे दाअ ते लॻाए थो, पंहिंजे कुटुंबी ज़रूरतुनि जी पूराई लाइ पाण खे नज़रअंदाज़ करे थो,
सुबुह 8 खां राति 10 ताईं ड्यूटी करे थो, पोइ उनखे को बि ओवर टाइम ऐं चार्जिस नथियूं मिलनि, पर पघार बि अणपूरी नसीब थिए थी। हर महीने उनजे ॾिहाड़ियुनि मां कटौती ॾेखारे अणपूरी पघार ॾिनी वञे थी ऐं पोइ उनखे निकाली ॾिनी वञे थी। हिन जी जाइ ते जो नओं माण्हू अचे थो सो संदसि पुराणा साथी उनखे संदसि कहाणी जो हिन खां पोइ आयल उहो नओं माण्हू खां वधीक अमीर थी चुको आहे। हिन कहाणी में अली हेठें तबिके जे अलमियनि ऐं हालतुनि खे ॿूढ़ाईअ सां पेश कयो आहे। संदसि कहाणियूं उतरादी ऐं ओलही सिंध जे ॿोली जो मौज़ियाती लिहाज़ खां निशांबर कहाणियूं आहिनि, जिन जो को बि मट ऐं सानी न आहे। उहे समूरियूं कहाणियूं उन दौर जे किरदारनि जो न सिर्फ़ु ओञाण बणिजी ज़िंदा आहिनि, उन्हनि में ॿुधायल ॿोली, किरदार ऐं माहौल अॼु बि ज़िंदा आहे ऐं हिकु दफ़ो ॿीहर कर खणी अॼु जे समाज जे कंट्राडिक्शन्स में नुमाइंदगी कनि पिया। हाणे अचूं था संदसि इन्हनि कहाणियुनि में ऐं समूरनि कहाणियुनि में संदसि नफ़्सियाती जेके ख़ुसूसियतूं अचनि थियूं, जंहिंखे असां हसासियत चवंदा आहियूं, राइटर जी हसासियत या नफ़्सियात में हसासियत। अली बाबा तमामु हसास दिलि वारो इंसानु हो, जंहिंजा समूरा अफ़साना इंसानी दर्द, गुरबत, नाइंसाफ़ी ऐं अहसासनि सां भरपूर हूंदा हुआ। हू समाज जे मसइलनि खे गहराई सां महसूसु कंदो हो। हमदर्दी संदसि किरदार असां सम्झंदा आहियूं त राइटर सिर्फ़ु अफ़सानो लिखे थो, ड्रामो लिखे थो, डायलॉग लिखे थो, पर जेसीं ताईं हिकु कमिटेड राइटर पंहिंजे किरदार सां हमदर्दी नथो रखे, तेसीं ताईं हू उन किरदार सां कंहिं बि तरह सचेत नथो थी सघे। किरदार घणो करे ग़रीब, कमज़ोर या पीसियल तबिके सां वास्तो रखनि था, इहो ज़ाहिर करे थो त हू ॿियनि जे दर्द सां पाण खे जोड़े वठे थो। क्रिएटिविटी, तख़लीक़ियत, अली बाबा जे अफ़साननि में तख़लीक़, तमसील ऐं अलामती अंदाज़ असांखे जाम मिलनि था ऐं आम मिलनि था। हू लफ़्ज़नि जी चूंड, प्लाटनि जी ठाह ठूह ऐं माहौल जी अक्कासी में वॾो फ़नकार हो। नक़ादनि लाइ मज़ाहमती रवैयो, हू जागीरदारी, मज़हबी ठॻीअ जी मुखालफ़त कंदो हो। संदसि नफ़्सियाती साख़्त में हिकु इनक़िलाबी रूह असांखे नज़र अचे थो, जेको तब्दीली चाहींदो हो ऐं जेको तब्दीली चाहे थो। उदासी ऐं दाख़िली कर्ब, मां जॾहिं हिकु दफ़ो ॿीहर या टियों भेरो ज़िंदगी में अली बाबा जी कहाणियुनि खे पढ़ियो त यकीन करियो मां पढ़ंदे पढ़ंदे पाण बि उदास थी वियसि ऐं पोइ मूं इहो ई लिखियो। कॾहिं कॾहिं संदसि अफ़साननि में गहरी उदासी, वजूदी सवाल ऐं इंसान जी बेबसी नज़र अचे थी, जेका संदसि ज़हनी कैफ़ियत जो हिसो हुई। जॾहिं त इन खां अॻिते क़दम आहे फ़िक्र जी आज़ादी। हू कंहिं बि रिवायत या दॿाअ जी परवाह करण खां सवाइ लिखंदो हो ऐं हुन जी शख़्सियत में आज़ादी, बेबाकी ऐं पंहिंजे सच खे बयानु करण जो हौसलो सभ खां वधीक नुमाया हो। प्यारे दानिश खे गुज़ारिश आहे त अली बाबा जे शाइरी जे हवाले सां असांखे पंहिंजो कुझु महिरबानी जी कहाणियुनि ते ॻाल्हायो ऐं मां अली बाबा जे नावलनि ते ॻाल्हाईंदुसि। जीअं त हुन अली बाबा 2 नावल लिखिया, मुंहुं जो दड़ो ऐं सिंदबाद जो सफ़र। सो वक़्त जी किलत खे महसूसु कंदे मां अली बाबा जे पहिरें नावल मुंहुं जो दड़ो ते ॻाल्हाईंदुसि। अली बाबा सिंध जो यगानो कहाणीकार, ड्रामा निगार, नाविल निगार, मज़मून निगार ऐं शाइर हो। हिन लिखण जी शुरूआति नाविल खां कई, यानी हिकु अणांगे कम खां। उन हवाले सां हिन पंहिंजे जग मशहूरु नाविल मुंहुं जो दड़ो में लिखियो आहे त मूंखे यादि आहे त उहो नाविल मूं 11-12 सालनि जी ॼमार में लिखणु शुरू कयो। उहो सॼो कमु आउं पंहिंजे स्कूल जे कम खां वधीक अहम सम्झी कंदो हुयुसि। हैदराबाद मां कापियूं वठी अची लिखंदो वेंदो हुउसि, उहे भरिजी वेंदियूं हुयूं त ॿियूं वठी ईंदो हुउसि। उहो लिखंदे मां मुतमइन न थींदो हुउसि त आउं उहे लिखियल कापियूं फाड़े या साड़े छॾींदो हुउसि। उहो सिलसिलो 4-5 साल हलंदो रहियो। उन नाविल खे 2 भेरा मुकमिल कयो, पर मुंहिंजी तसली थी न सघी, मूं उहे फाड़े छॾिया। वरी लिखियो। शमशीर हैदरी मुंहिंजे नाविल जा 2-3 बाब पढ़ी ॾाढो सारायो त तो जहिड़ी रीति नाविल शुरू कयो आहे, उन रीति जे तूं उन नाविल खे निभाए वएं त उहो नाविल हिन सदीअ जे बहितरीन क्लासिक में शामिल थी वेंदो। शुरूअ में ई नाविल रूह रिहाण में छपजणु लॻो। अञा नाविल जूं 7-8 क़िस्तूं छपियूं त रूह रिहाण ते पाबंदी लॻी वई। शमशीर नई ज़िंदगी जो एडिटर थियो त मुंहिंजो नाविल नई ज़िंदगी में क़िस्तवार छपजणु लॻो।
पोइ शमशीर ऐं मुंहिंजे पुठियां पंहिंजे ई सिंधी आलमनि ऐं मौलविन बाहि ॿारे छॾी मुंहिंजी दिलि भॼी पई, लिखणु बंदि करे छॾियो। हिकु ॾिहाड़े सफ़र कंदे को शाहीन मुंहिंजी पेती खणी वियो जंहिंमें नाविल बि हुयो। अहिड़ी तरह आउं उन नाविल जो वॾो हिसो विञाए वेठुसि। अली बाबा चोथों भेरो मोहन जो दड़ो नाविल लिखियो जेको 1985 ईस्वीअ में छपिजी असांजे अॻियां आयो। मोहन जो दड़ो नाविल जे नाले मां ज़ाहिर आहे त हिकु तारीख़ी नाविल आहे जंहिंजे हवाले सां अली बाबा जो पंहिंजो चवणु आहे त अॼु खां घणो अॻे, हज़ारा वरियां अॻे, जॾहिं हिन धरतीअ ते देवताउनि जो राज हो, जॾहिं सिज, चंड, बाहि, पाणी, नांगनि, ॿूटनि ऐं पतनि खे पूॼियो वेंदो हो, जॾहिं हीअ दुनिया हिकु वीरान जंग हुई, जॾहिं इंसान जानवर हो, उहो दुनिया जो बेहद अजीब दौर हो। उन्हीअ दौर में रोशनी रोशनी हुई, उन्हीअ दौर में ऊंदहि हुई, उन्हीअ दौर में टहक हुआ, उन्हीअ दौर में रोज हो, उन्हीअ दौर में अणगण ख़ुदा हुआ, उन्हीअ दौर में को ख़ुदा न हो। ही उन्हीअ दौर जी कहाणी आहे। हीअ कहाणी हिकु पेचरे खां शुरू थिए थी। हीउ पेचरो 5 नदियुनि वारे ॾेह जी हिकु ज़मीनदोज़ शहर हरीयापा मां जारी थिए थो ऐं अॼु खां अटकल 5000 वरियां अॻु जे ज़मीनदोज़ शहर मोहनजो दड़ो जे खंडरनि में ख़तमु थिए थो। हिन नाविल जी कहाणी क़दीम सिंधी समाज ऐं माहौल जी आहे। अली बाबा नाविल में सिंधी तहज़ीब, तमंदन, सकाफ़त, रहणी कहणी, रीतुनि, रस्मुनि, हुनरनि, मोहब्बत, रवादारी, ॿधी, अमुन, शांती, इंसानियत, राग, मौसीक़ी, रक़्स ऐं आलमी अमन जी अक्कासी कई आहे। अली बाबा नाविल में जिते अमुन ऐं अहिंसा जी ॻाल्हि कई आहे, उते पंहिंजी धरतीअ जे बचाव लाइ मज़ामत बि ॾेखारी आहे। छो त कंहिं बि इंसान जी पंहिंजी धरतीअ सां मोहबत हिकु फितरी जज़्बो आहे ऐं जॾहिं को बि धारियो संदसि धरतीअ ते काहे अची ज़ुल्म ऐं बर्बरियत जो नंगो नाच करे त उन सां वेड़ खां सवा ॿी का बि वाह न आहे। नाविल में ज़िंदगीअ जा अनेक रंग आहिनि। उन्हनि रंगनि में हिकु रंग जमालियात जो बि आहे। जमालियात जेका हिकु हक़ीक़त ऐं फितरत आहे। जीअं त क़दीम सिंधी समाज माइतो समाज हो, उन में औरत जी वॾी अहमियत हुई। औरत जे जज़्बनि जो क़दुरु हो, मर्द जो औरत ॾांहुं मुस्बत रवैयो हो ऐं अली बाबा उन क़दीम सिंधी समाज जे उन रंग खे पंहिंजे नाविल में चिटियो आहे ऐं ॿुधायो आहे त जॾहिं दुनिया खे अञा अंग ढकण जी ख़बर न हुई त सिंधी समाज हिकु महज़िब ऐं अमुन पसंद समाज हो। मोहनजो दड़ो नाविल में छा त तरक़ी पसंदी ऐं रोशन ख़याली आहे। नाविल में अली बाबा इंसानी नफ़्सियात जो शेद कयो आहे ऐं इंसानी जबलतुनि जो ख़्यालु रखियो आहे। हू फितरत जे उसूलनि खे खणी हलियो आहे। छो त क़दीम सिंधी समाज में तख़लीक़ जा 2 सरचश्मा हुआ। उन्हनि मां हिकु ज़मीन ऐं ॿियो औरत हुई। तंहिं करे समाज में ॿिन्ही जी अहमियत हुई ऐं नाविल उन्हनि ॿिन्ही जे चौधारी फिरे थो। नाविल में अली बाबा हिकु आज़ादु सिंधी समाज ॾेखारियो आहे। इंसानी आला क़दुरनि जो तक़दुस ॾेखारियो आहे। नाविल में मर्द ऐं औरत जो को बि मतभेद न आहे। सिंधी समाज मर्द ऐं औरत जी दिक्यानोसी सोच में विरहायल न आहे। ॿिन्ही वटि हिक ॿिए लाइ इज़त ऐं एतिराम आहे। ॿिन्ही वटि हिक ॿिए जी ख़्वाहिशुनि जो एतिराम आहे ऐं ॿिन्ही जी सलाहियतुनि सां सिंधी समाज अॻिते वधी रहियो आहे। नाविल में का बि तबक़ाती विरछ न आहे। कंहिं बि तबिके खे ॿिए तबिके ते बरतरी हासिलु न आहे। का बि अणबराबरी न आहे। हिकु आइडियल ऐं ज़िंदगीअ सां भरपूर समाज आहे। नाविल में जेका ॻाल्हि अयां आहे सा हुबुल वतनी आहे। क़दीम सिंधी समाज जे माण्हुनि लाइ धरती वॾी ॻाल्हि आहे। धरती संदन मोहबत जो महवर आहे। हू ॿिए कंहिंजी न पर धरतीअ जी पूॼा कनि था ऐं पंहिंजी धरतीअ ते हिकु कख बि नथा सनि ऐं हू सिंधूअ जे पाणीअ खे निवड़ी सलाम कनि था जेको संदन जियापो आहे। हीउ नाविल उन ॻाल्हि जी चिटी साबिती आहे त सॼो हिंदुस्तान सिंधी हदुनि में रहियो ऐं मौजूदा क़ौमुनि मां क़दीम में क़दीम लोक जन उत्तर हिंदुस्तान वसायो सिहाणोकनि, संथालनि, भीलनि जा आबा ॾाॾा हुआ। हीउ नाविल दरावड़नि ऐं आर्यनि ते ॿधलु आहे।
नाविल में आर्यन जे बार बार अचण जो ज़िक्र आहे, छो त आर्या बार बार सिंध उन करे आया जो रहण लाइ ऐं पुरसुकून ज़िंदगी गुज़ारण लाइ हितां जूं हालतूं साज़गार हुयूं। धरतीअ जे ॿियनि हिसनि ते फितरत खां ॾिनल माण्हू लॾपलाण करे जॾहिं सिंध में पहुता त खेनि ज़िंदगीअ जे तहफ़ुज़ ऐं पंहिंजे गुज़रान जा मौक़ा नज़र आया। उन्हनि मां कुझु माण्हुनि सिंध ते मेरी नज़र विधी ऐं कुझु माण्हू सिंधूअ जो पाणी पी सिंधी मिटीअ में ज़म थी विया। नाविल में अली बाबा दरावड़नि जी पंहिंजी धरतीअ सां मुहबत खे चिटियो आहे। खेनि पंहिंजी धरतीअ जो उनो आहे, खेनि आर्यन जी होशियारीअ जो अदराक आहे। उहो आर्यन जे हमलनि खे रोकण में कोशिश आहिनि। नाविल में पंहिंजनि जी बेवफ़ाई ऐं गद्दारीअ जो बि ज़िक्र आहे, छो त आर्यन खे सिंध मथां हमलनि जा रस्ता पंहिंजनि ई ॾेखारिया। हितां ई सिंध मथां काहुन ऐं ग़ुलामीअ जो सिलसिलो शुरू थियो, जेको अॼु ताईं हलंदो अचे, छो त सिंध मथां सभ खां पहिरीं काह आर्यन कई हुई ऐं महाभारत लड़ाई बि आर्यन ऐं अण आर्यन जे विच में लॻी हुई। क़दीम सिंध जी तहज़ीब ऐं तमंदन खे सम्झणो हुजे त हीउ नाविल पढ़िजे, जंहिंमें लेखक तारीख़ मथां ॼमी वियल मिटीअ खे हटाए हक़ीक़तुनि खे पधिरो कयो आहे ऐं सिंधू दरिया जे ॿिन्ही कंधनि ते वसंदड़ माण्हुनि जे मेल मिलाप खे ॾेखारियो आहे। नाविल जा किरदार बुरजुस्ता, बहादुर, मुहबतनि ऐं रोमेंटिक आहिनि। किरदारनि में फितरत आहे, हू हर शइ बाबति सोचिनि ऐं लोचिनि था। पंहिंजे वजूद जी मौजूदगी खां बाख़बर आहिनि। मंझंदि ज़ात जो शऊर आहे, पंहिंजे हुजण जो अहसासु आहे ऐं वरी ॻाल्हि त उन जे तहफ़ुज़ जो अहसासु बि। वॾनि ज़िंदगी जी हक़ीक़त ऐं अहमियत आहे। हू नए इंसान जी आमद ते जशन कनि था ऐं ॿियनि क़ौमुनि जे माण्हुनि वांगुरु मंझंदि वहशत ऐं बरबरियत न आहे। मंझंदि प्यार ऐं मुहबत आहे। मंझंदि उम्मीद परस्ती हाकारी सोच आहे। फितरी तौर ते इर्तिका पज़ीर, अमली ज़िंदगी ते यकीन रखंदड़ ऐं जदलियाती मादियत जे असर पटांदड़ किरदार आहिनि। हिक ॿिए जो ख़्यालु रखंदड़, हिक ॿिए जी मदद जो लाड़ो रखंदड़, ॾुख ऐं सुख में गॾु, सॾ में सॾु। धरती हिननि लाइ माउ आहे, जंहिं करे उहा संदन फ़िकुर जो बुनियादी मुहरक आहे। हिन धरतीअ सां हू धरती सां बेपनाह मुहबत कनि था। अहिड़नि किरदारनि सां नाविल में जान पैदा थी आहे ऐं अली बाबा उन्हनि किरदारनि जे ज़रिए सियासी ऐं क़ौमी शऊर उभारियो आहे। नाविल सां तारीख़ी नाविल सां निभा ॾुखियो हूंदो आहे, छाकाणि जंहिं बि दौर में किसे ते नाविल लिखियो वेंदो आहे, उन दौर जे समूरनि पासनि खे कवर कबो आहे। अली बाबा मोहन जो दड़ो नाविल में रुगो सिंध जी ॻाल्हि न कई आहे, पर हिन सॼी इंसानी तारीख़ जी ॻाल्हि कई आहे। नाविल पढ़ंदे मूंखे डार्विन जी थ्योरी यादि अची वई, छो त अली बाबा बि नाविल में इहा ॻाल्हि कई आहे। अली बाबा तारीख़ी किताबनि जे आधार ते वाज़े कयो आहे त शुरूअ खां ई कराची सिंध में रही आहे ऐं सिंध जा चीन सां लाॻापा रहिया आहिनि। अली बाबा जंहिं दौर में ही नाविल लिखियो, उहो सिंध में क़ौमी तहरीकुनि जो दौरु हो। तंहिं करे हिन क़ौमियत ऐं हुबुल वतनीअ जे असर हेठि नाविल लिखियो। अली बाबा दूर अंदेश लेखक हो। खेसि ख़बर हुई त ईंदड़ वक़्त में सिंध ऐं सिंधी माण्हुनि सां छा थियण वारो आहे। उनखां बाख़बर रखण लाइ हिन ही क़ौमियत जे जज़्बे सां सरशार नाविल लिखियो। हिन ही नाविल शऊर जी आवीअ मां पची ज़िमेदारी ऐं जवाबदारी सां लिखियो। नात, नुगल, रगवेद, सामवेद, यजुर्वेद ऐं अथर्ववेद जहिड़नि तारीख़ी किताबनि जा हवाला ॾेई लिखियो। तंहिं करे हिन नाविल हिकु नए बहस ऐं सवालनि खे जनमु ॾिनो आहे। हीउ नाविल हक़ीक़त ते ॿधलु आहे। नाविल लिखण में अली बाबा खे जेके साल लॻी विया, उहे त साब विया, पर नाविल पढ़ण सां जेका ॻाल्हि महसूसु थिए थी, उहा इहा आहे त हीउ नाविल हिकु मुकमल न पर अणपूरो नाविल आहे, छो त अली बाबा पंहिंजे मिज़ाज मां हिमत करे जेको चोथों भेरो नाविल लिखियो, उहो उन जो पहिरियों हिसो आहे। जीअं अली बाबा इन नाविल जा ॿिया बि हिसा लिखिया त क़दीम सिंधी समाज मुकमल तौर ते नाविल में पेश थिया। महिरबानी साईं। लोक वर्सा कमेटी आर्ट काउंसिल ऑफ पाकिस्तान जो 10हों प्रोग्राम आहे ऐं जिन शख़्सियतुनि ते असांजा प्रोग्राम थी गुज़रिया आहिनि, उन में जेके ऑडियंस ईंदा आहिनि, असांजा महिमान मोहतरम ईंदा आहिनि, उन्हनि मां कुझु रिलेट माण्हू हूंदा आहिनि, कुझु रिलेट माण्हू हूंदा आहिनि। अॼु ख़ुशी आहे इन हवाले सां त अली बाबा जे हिन प्रोग्राम जे छिक जे करे इलाही रोशन चहिरा, जंहिंमें असांजा नामवर लेखक लेखिकाऊं
शामिल आहिनि उहे शामिल थी चुका आहिनि। ऐं शेर तो यादि थिए आकाश जो त नाराज़ थींदा कई नाला खणा मां कहिड़ा, सो आउं नाला नथो खणा। बहरहाल ऐं बग़ैर देर जे साईं मखमूद बुखारी साहिब जन खे गुज़ारिश कंदुसि, हैदराबाद खां कई आया आहिनि, अली बाबा जे हवाले सां तव्हांखे इलाही कुझु ॿुधाईंदा। मखमूद बुखारी अली बाबा जे कहाणियुनि जा जेके मूं जेके पासा ख़ासि तौर ते, छाकाणि त अली बाबा जे कहाणियुनि जा कुझु बुनियादी मौज़ू आहे। विरांगो उनजो वॾो मौज़ू आहे। कल्चरल स्टडी हुनजे कहाणीअ जो वॾे में वॾो सब्जेक्ट आहे। ऐं विरांगे जे करे जेका असांजे हिन खिते में जेका कल्चरल तब्दीली थी आहे, या गुज़िरियल हज़ारनि सालनि खां वठी जेका कल्चरल तब्दीली थींदी रही आहे शहरनि जी सिविलाइज़ेशन में ऐं इन्वायरमेंट में, ऐं लिटरेचर जा उनजे असर पिया आहिनि, समाज ते जेके उनजा असर पिया आहिनि, अली बाबा जे कहाणियुनि जा जेके मुख्य जेको मौज़ू आहे या सब्जेक्ट आहे उहो इहो रहियो आहे। त साॻी जाइ ते तबक़ाती जेको निज़ाम आहे अली बाबा जी हिकिड़ी कहाणीअ में, हुन ॿिनि कहाणियुनि में बि किन कहाणियुनि में जंहिंमें हुन जिन्स खे वाइखो कयो आहे, उन ते ॻाल्हायो आहे, उन ते लिखियो आहे ऐं ॾाढो बोल्ड हुन लिखियो आहे पंहिंजे दौर में। त इब्तिदाई जेके आहिनि सो उहे ॿ चारि ॻाल्हियूं आहे उनजी ॿिनि कहाणियुनि जे हवाले सां ॿ चारि ॻाल्हियूं कंदुसि ऐं इस दर जेको आहे जेतिरो ॻाल्हि खे मुख़्तसिर करे सघां। अली बाबा पंहिंजे दौर जो सुञाण, बाशऊर ऐं तारीख़ जी ॼाण रखंदड़ कहाणीकार हो। हिन पंहिंजे दौर जे सियासी, समाजी, मज़हबी, मुआशी हालतुनि जो ख़ूब इदराक कयो। संदसि हर कहाणीअ में अहिड़ा अक्स ऐं ओरड़ा पसजनि था। असां अली बाबा खे इतिहासिक तख़लीक़कार चई सघूं था। हू पंहिंजी धरती, मिट्टी, दरिया, ॿूटनि, ॿेलनि, माण्हुनि, रस्मनि, रवाजनि, ॿोली, ॾहाप, पखियुनि, जानवरनि सां प्यारु कंदड़ लेखक हुयो। हिकु अहिड़ो लेखक जेको पंहिंजी धरती, मिट्टी ऐं धरती वासियुनि सां प्यार ऐं मुहबत जे करे हर नई ईंदड़ तब्दीलीअ ते बि बेचैन थी वेंदो हो, छाकाणि त हू ईंदड़ तब्दीलीअ जी हालत में हर हाल में पंहिंजी असलियत ऐं निजपणे खे क़ाइमु रखणु चाहींदो हो। हू पंहिंजे शहरनि में ईंदड़ भौचाल ते लुछंदो हो, तड़पंदो हो। कोटड़ीअ खां पोइ शायदि कराची हुनजो महबूब शहरु हो। हुन पंहिंजे केतिरनि ई कहाणियुनि में कराची जी हालतुनि बाबति परेशान आहे। विरांगो बि हिन जो मौज़ू आहे जेको हुन जे अंदरि में वढ विझे थो। विरांगे जे करे हिन जे महबूब शहर में न रुॻो तब्दीली थिए थी जेका हुनखे पसंदि न आहे, पर मोहन कल्पना हुनजो यार बि हितां हलियो थो वञे, जंहिंजो विछोड़ो हिन खे बेहाल करे छॾियो। हू मोहन लाइ लुछे थो, तड़पे थो। ईअं बि अली हसास लेखक आहे। दर्द, तड़प, बेक़रारी हुनखे हर वक़्तु ज़हनी तौरु कंहिं न कंहिं आंध मांध जी नज़र करे छॾे। हुन वटि बेइंतहा ॾुखु आहे, इंसानी हालतुनि जो ॾुखु, बुख जो ॾुखु, गुरबत सबबु माउ जे सुकी वियल छातियुनि मां मासूम ॿार खे खीरु न मिलण जो ॾुखु, पंहिंजी सकाफ़त या कल्चर जे मटिजण या मिटिजण जो ॾुखु। हू एतिरो हसास आहे जो नांग जे तड़पी मरण ते बि हू ॾुखारो थिए थो। अलीअ जी मिटी सिंधूअ जे पाणीअ मां ॻोही वई हुई। जल अजल महान सिंधु जंहिंजे किनारे ते वेही रशियन ज्ञान वंडियो, ऋग्वेदा सर्जियो, कंहिं नर्तकिन नृत ताल सां दरिया जे पाणीअ जे रिदम ते पंहिंजे शरीर खे लोॾियो। कई सपना जाग थिया हूंदा। उन अजल मां अली जी मिटीअ जो पनोड़ो ॻोहियो वियो हूंदो। अली बाबा हिकु कहाणीकार न बल्कि हिकु समाजी हक़ीक़त निगार आहे, छाकाणि त हीअ जेका असां मौज़ू जी ॻाल्हि कयूं था त उहे सभई समाज जो अकासी कनि था। हिन पंहिंजे दौर में जेको ॾिठो, महसूसु कयो, भोॻियो, उहो लिखियो। उन करे कहाणी पढ़ंदड़ ॼण हुनजे कहाणीअ जे किरदारनि, माहौल सां गॾोगॾु हले थो। हुन जूं कहाणियूं केतिरनि ई मौज़ूअनि ते आहे, पर उन समूरनि जी तंद पंहिंजे समाज ऐं उनजे बहितर या ख़राबु हालतुनि सां ॻंढियल आहे। 70 जो पाणी अली बाबा जे तबक़ाती निज़ाम खे ज़ाहिरु कंदड़ कहाणी आहे। कहाणी जा किरदार आमतौरु समाजी अणबराबरी खे ज़ाहिरु कनि था। मुख्य किरदारु जंहिंखे कहाणीअ जे जेका किरदारु आहे साईं करे मुखातिबु थिए थी। ॿिन्ही किरदारनि जे विच में तबक़ाती फ़र्क़ु मौजूदु आहे। अलीअ जी कहाणी बुनियादी तौर ते सोशो इकानमी जहिड़े मौज़ूअ सां तालुक़ु रखे थी। उन कहाणीअ जा कुझु डायलॉग आहिनि, जेकॾहिं वक़्तु हुजे त उन जा, जीअं कहाणी जेके ॻाल्हि जेका असां सम्झी सघूं। समीअ जे माउ जो डायलॉग आहे त पुटु, छाकाणि त ॿ किरदार आहिनि, कहाणी पढ़ियल आहे सभिनी दोस्तनि जी। ॿ किरदार आहिनि। हिकिड़ो किरदारु आहे
जंहिंखे साईं करे मूंखे लिखियो मुखातिबु थियो आहे, उहो हिकिड़ो पंहिंजी ज़िंदगीअ खे हिकिड़ी आज़ादु ख़्याल ऐं आज़ादु तरीक़े सां गुज़ारे थो। ऐं हिकिड़ी शाम जॾहिं हू पंहिंजी शाम खे रंगीन करण लाइ समुंड ते कंहिं कंपनीअ सां वेठो आहे त उनखे पंहिंजी उहा पुराणी मोहबत यादि अचे थी ऐं पोइ हू दर वापसि वञे थो ऐं उहा फ्लैशबैक में उहा कहाणी हले थी ऐं उन में समीअ जो किरदारु आहे जंहिंजो उहे डायलॉग आहिनि जंहिंखे हू बयानु करे थो। समीअ जे माउ जो डायलॉग आहे त जेको हू उन माना साईं खे चए थी त पुटु उन्हनि बंगलनि ॾांहुं कॾहिं बि न वञिजा, माउ थी पंहिंजी धीअ खे मना करे, उन्हनि बंगलनि ॾांहुं कॾहिं बि न वञिजा, उहे काक महलात रॻो परे खां ईअं सुहिणा ॾिसण में अचनि था, उहे ख़ाली ख़ाली ऐं सुञा आहिनि, उन्हनि में को कोन थो रहे, उन्हनि में कंहिंजा ख़्वाब नथा पूरा थियनि, उहे एॾां केॾांहुं कॾहिं न वञिजा, न साईं मां कोन ईंदुसि, जॾहिं हू उनखे प्रेशराइज़ करे थो पंहिंजे मक़सद जे लाइ। साईं यानी मुख्य किरदारु समीअ खे मुख़्तलिफ़ हरबनि बहाननि तरीक़नि सां पंहिंजी चाहत जो यकीन ॾियारे थो। समी पंहिंजे मासूम या दॿियल ख़्वाहिशी हासिलात लाइ उनजी ॻाल्हि ते यकीन करे थी। छा तोखे मूं ते भरोसो न आहे? मां तोखां सवाइ पागल थी वेंदुसि, समीअ मां तोसां शादी कंदुसि, तोखे पंहिंजे घर वठी वेंदुसि, मुंहिंजे अखियुनि में ॾिस, सच हा समीअ तूं यकीन कर। समीअ समुंड ॾांहुं निहारींदे, ही खूनी पाणी आहे, असांजे ॻोठ जूं कई अलड़ छोकिरियूं उन पाणीअ जी बख चढ़ी वियूं। कहाणी सोशो इकोनॉमी स्टेटस जेको चौधारी फिरे थी, हिननि औरतुनि उते वरी फ्लैशबैक में जेका करे थो त जंहिं कंपनीअ में को वठी थो अचे कुझु ओॾे शामिल आहे ॿी छोकिरीअ खे, त हिननि औरतुनि जे समय में केतिरो फ़र्क़ु हो। हू यास्मीन खे 800 रुपए जी साड़ी वठी ॾेई हुई, तॾहिं बि खेसि पसंदि न आई हुई। ऐं हिकु वारे जॾहिं हू समय जे छेलड़े लाइ टिली वठी आयो हुयो त हू केतिरी न ख़ुशि थी हुई। हू जॾहिं सालनि पुॼाणा वरी समय खे यादि करे थो, संदसि बेचैनी वधे थी ऐं हुन ॾांहुं मोटी वञे थो खूंहर ते, छाकाणि त अली ॿोलीअ जे हवाले सां बि लफ़्ज़नि में पाण अॻु में चवंदा हुआसीं त शाइर खे इजाज़त आहे त उहो लफ़्ज़नि जी भञ घड़ करे ऐं पंहिंजा वज़न ऐं छेद ऐं पंहिंजे छंद ऐं रिदिम क़ाइमु रखंदो आहे, पर अली अहिड़ो कहाणीकार आहे जो पंहिंजे जुमिलनि जी रवानगी ऐं उन में रिदिम क़ाइमु करण लाइ जेके आहिनि लफ़्ज़नि जी ॾाह ॾूह कई, उन में मटा सटा करे उन में नवां उचारे नवां आवाज़ पैदा कया आहिनि। खूंहर ते बीठे ॼण हुनखे वरहे गुज़री आहे। हिकु ॿकरी अची पाणी पीअणु लॻी हुई, हुनजे गिचीअ में टली ॿधल हुई, उहा साॻी जा हुनजे समीअ जे फरमाइश ते आंदी हुई। समी किथे आहे? हू पंहिंजे समीअ जी ॿी हिकिड़ी दोस्त जेका मखण किरदारु आहे उनखां पुछे थो समी किथे आहे? हू जवाबु थी ॾिएसि त हींअर थो पुछी समी किथे आहे? तो जो समय जो सतर न रखियो त छा समुंड को सुकी वियो आहे? समीअ जो किरदारु, ई डायलॉग ख़तमु थियो अनकोट। समीअ जो किरदारु समाज जो किरदारु आहे जेको हया या वफ़ादारीअ खे ई पंहिंजो भरम सम्झे थो, समूरी हयाती गुज़ारे थो। साईंअ जो किरदारु समाज में पैसे ऐं ताक़त खे सभु कुझु सम्झे थो, उन वटि शयुनि जी हासिलात जो ज़रियो पैसो आहे। अली ही कहाणी लॻभॻि अधु सदी अॻु लिखी आहे, पर समाजी ढांचे में अॼु ताईं छा तब्दील थियो ऐं कीअं तब्दील थियो, इहो नुक़्तो बहस तलब आहे। ऐं मुख़्तसर कंदो वञा थो, असांजो मखण जो ऐं समीअ जो जेको आख़िरी डायलॉग आहे हिन कहाणीअ जो, असांजूं माइरूं वेचारियूं असांखे चवंदियूं आहिनि त पुट उन्हनि बंगलनि ॾांहुं कॾहिं न वञिजो, उहे घर पोरनि वणनि वांगुरु झटि किरियो पवनि। माउ जी ॾूर रस निगाह या वक़्त सां गॾु हासिलु थियल तजुर्बो या मुशाहिदो ई जेके अलड़ छोकिरियुनि खे रोकनि थियूं, पर मखण जो डायलॉग, तॾहिं बि असीं उन्हनि काक महलातुनि जा ख़्वाब लहंदियूं आहियूं, असां मोगियूं आहियूं न। इहो हिकिड़ो हुनजो माना नफ़्सियाती हिकिड़ो छेद करे थो। इहा मोगाइब बुनियादी तौर ते दॿियल ख़्वाहिशुनि जी हासिलात आहे, जंहिं करे उहे जल्द यकीन जे सॻे में ॿधिजी वञनि थियूं। नफ़्सियाती तौर ते ॿई किरदार पंहिंजी ख़्वाहिश जी हासिलात लाइ जतन कनि था। हासिलु थियण खां पोइ ताक़तवर लाइ उहो जिस्म पारूथो गोश्त बणिजी वञे थो। साॻे वक़्तु समय जहिड़े किरदारनि लाइ पंहिंजी हया या वफ़ादारी साबित करण लाइ समुंड सतुरपोश बणिजी वञे थो। इहो त हिकिड़ी कहाणीअ ते। ॿियो अली जी कहाणी आहे नांगा निंड न कनि, जेका हुन कराचीअ जे ख़ासि तौर ते पस मंज़र में लिखी आहे। ऐं सम्झां थो त इहा कहाणी हिकिड़ी वॾी डिबेट अॼु घुरे थी असां खां, छाकाणि त हू
अलीअ जे केतिरनि ई कहाणी जो जेको बुनियादी सब्जेक्ट आहे मौज़ू आहे उहो कल्चरल स्टडीज़ आहे ऐं असां वटि घणे भाङे कल्चरल स्टडीज़ ते कमु न थियो आहे त समाजनि जे अंदरि जॾहिं ॿियूं सकाफ़तूं ॿिया कल्चर ऐं ॿियूं सिविलाइज़ेशन ऐं तहज़ीबूं जॾहिं दाख़िल थींदियूं आहिनि ऐं उनखे दाख़िल थियण खां असां कंहिं बि तौर ते रोके नथा सघूं छाकाणि त उनजो सिधो सो तालुक़ु इकोनॉमीअ सां आहे ऐं इकोनॉमीअ जे ई बुनियाद ते उनखे उनजा ॿिया टूल इस्तेमालु कया वञनि था मज़हब जो बि इस्तेमालु कयो वञे थो सियासत जो बि टूल इस्तेमालु कयो वञे थो त उहा जेका सॼी इकोनॉमी जे बुनियाद ते जेको कल्चरल चेंज अचे थी ऐं सिविलाइज़ेशन जी चेंज अचे थी उन सॼे चेंज जे अंदरि शयुनि खे कीअं ॾिसणु घुरिजे ऐं कीअं ॾिसणु न घुरिजे ऐं कीअं क़बूलु करणु घुरिजे या कीअं न क़बूलु करणु घुरिजे ऐं उनजी असलियत खे जेकॾहिं असां रुॻो उन नुक़्ते ते बीहूं जीअं अलीअ जी इन नांगा निंड नकनि में असांखे जेकॾहिं असां ईअं पढ़ूं था त पहिरीं असांखे हिकिड़ो इहो महसूसु थिए थो त ॼण त अली हिकिड़े नॉस्टैल्जिया जो शिकार थी वियो आहे उन कहाणीअ में जिथे माना इहो कहाणीअ खे अॼु जे नौजवान खे जॾहिं असीं अलीअ जी इहा कहाणी पढ़ायूं असां जेके ख़ुदि यूनिवर्सिटियुनि में पढ़ायूं था त अॼु अली इन हिकिड़े टीन एजर स्टूडेंट खे ऐं डिजिटलाइज़ दौर में साईं वेठो आहे डॉक्टर साहिबु मज़र साहिबु ॿिया दोस्त वेठा आहिनि त असां उन दौर में जॾहिं असांखे उन नौजवान खे इहा कहाणी पढ़ायूं त उहो असांखां इहो सुवालु ज़रूरु उथारींदो त इहा जेका कल्चरल चेंज आहे अली इहा पुराणे दौर जो लेखक आहे जेका उहो उन ॻाल्हि ते उते ई बीठो रहियो आहे असां वटि उनजो जवाबु छा हुजणु घुरिजे इहो सुवालु अॼु जे नौजवान जो सुवालु जेको असांजे आॾो अचे थो इहो सुवालु इहो असांजे पूरे समाज जे अंदरि आउं सम्झां थो सभिनी ॾाहने जेको इंटलेक्चुअल्स जेके आहिनि उन्हनि सभिनीअ खे इन नुक़्ते ते बहस करणु घुरिजे ऐं इन शइ खे सम्झणु घुरिजे त असां सकाफ़त कल्चर सिविलाइज़ेशन छा खे था चऊं जेकॾहिं उहा बीठल आहे त पोइ इहो केरु थो चए त हीअ जेका सकाफ़त अॼु सिंध जी आहे इहा केतिरा सौ साल पुराणी आहे 500 साल 1000 साल 1500 साल 2000 साल तारीख़ केतिरी पुराणी आहे असां वटि उहा केतिरी महफ़ूज़ आहे ऐं उनजा सोर्स कहिड़ा आहिनि असां वटि जंहिंखे असीं यकीन करे अॻिते वधंदासीं त इहे हिकिड़े पूरा बहस आहिनि अलीअ जी कहाणी इहा या अलीअ जूं ॿियूं केतिरियूं कहाणियूं आहिनि जंहिंमें इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे उहो पेश कयो आहे ऐं अली जो इहो पॉज़िटिव पासो आहे ऐं इहो नथो चाहे त असीं उनजे कहाणी ते तनक़ीद नथा करे सघूं असांखे भरपूर तनक़ीद करणु घुरिजे छाकाणि त उन मां ई उनजो घर ऐं उनजो जेको आहे मक़सदु उहो वाज़े थींदो ऐं असां पंहिंजे नौजवाननि सां उनखे मिलाए सघंदासीं पर अलीअ जी जेके कहाणीअ जो जेको पॉज़िटिव पासो इहो आहे त हुन पंहिंजे दौर जे हालतुनि में तब्दील थींदड़ हालतुनि खे महफ़ूज़ कयो आहे फिक्शनाइज़ तौर ते फिक्शनाइज़ कयो आहे ड्रामाटाइज़ कयो आहे असां वटि तारीख़ जा जेके फ़ारसी अरबी ऐं जेके लाइब्रेरियुनि में दज़ चढ़ियल तारीख़ जा जेके रवाजी किताब आहिनि असां रुॻो उनखे तारीख़ था सम्झूं पर फिक्शन राइटर जेको आहे सो शाइर उहे पंहिंजे दौर जा वॾा तारीख़दान आहिनि जेके पंहिंजे दौर जे हालतुनि खे हसासियत सां ऐं सचाईअ सां ऐं उनजी असलियत खे उहे जो उहे महफ़ूज़ कनि था अली पंहिंजे दौर में ही जेको पूरो हिकिड़ो 40-50 साल जंहिंखां पोइ हिकिड़ी पूरी नई जनरेशन अॼु अची वई आहे असां सां उन नई जनरेशन खां अॻु जेको कुझु हिते थियो आहे कल्चरल तब्दीली जेका चेंज आई आहे हिन 70-80 सालनि जे टाइम पीरियड जे अंदरि उन सॼे इन्वायरमेंट खे अली जेको आहे सो तमामु ईमानदारी ऐं सचाईअ सां महफ़ूज़ करे सघियो आहे ऐं उनजे महफ़ूज़ करण जो जेको ज़रियो आउं सम्झां थो त जेकॾहिं अली असां वांगुरु थधनि कमरनि में वेही रहिया ऑफिसुनि में वेही रहिया क्लासरूमनि में अची ॻाल्हाए वञे हा त शायदि अली उन सॼे दौर जे हक़ीक़तुनि खे महफ़ूज़ न करे सघे हा अलीअ जो इन सॼे दौर खे उन सॼे दौर ऐं सॼी सकाफ़ती इल्मी ऐं जेका इकानॉमी तब्दीलियुनि ऐं जेके टूल्स खे महफ़ूज़ करण जो सबबु इहो ई हो ऐं जंहिं करे सघियो त अली सैलानी हुयो सिंदबाद हुयो हर उन माण्हूअ खे पसंदि कयो हर उन तबिके हर उन क्लास उहो चोर आहे उहो धाड़ियल आहे उहो ॾाहो आहे उहो दानिश्वर आहे उहो इंटलेक्चुअल आहे उहो सियासतदान आहे उहो मज़हबी आलिम आहे केरु बि आहे एक्स बि आहे हर उन माण्हूअ सां अलीअ खे
अली उन सां गॾु वेठो, उनखे ॾिठो, अली उन सां गुफ़्तगू डायलॉग कयो, उनखे सम्झो ऐं इहा ई हिकिड़े असुल ऐं सचे हिकिड़े राइटर, हिकिड़े लेखक जी निशानी आहे। अवां सभिनी जी महिरबानी। ऐं गुज़ारिश कंदुसि प्यारे साईं शौकत हुजण साहिब जिन खे त अली बाबा जे हवाले सां पंहिंजा इज़हार ख़्यालु कनि। लॾे विया लोहार कोन्हे कुड़ाको कुड़ में, संदाणनि तां सैद चए लथी मुत्र कन मार, ओ जीअं किरक मंझ लार तीअं था चिणकनि चित में। वाह वाह। त अली बाबा जी यादि हुजे या मोहन जो दड़ो जी यादि हुजे, इहे ॿई जेकॾहिं कंहिं किड़क ॾिठी आहे ऐं उन लार जो अंदाज़ो आहे त उहे असांजे चित में ईअं ई हलनि था। थोरी कचहरी बोर बि लॻे पई, उन में अली बाबा जो हिकिड़ो मूंखे डायलॉग मोहन जो दड़ो मां यादि थो अचे, ॿुधायां। चवनि था त जवानी जादू आहे, चवनि था त जवानी जादू आहे, सूंहं जॾहिं न माण्हू कंदी आहे तॾहिं सूंहं जॾहिं न माण्हू कंदी आहे तॾहिं आसमाननि जा सभु देवता ऊंदे मुंहुं झुकी सलाम कंदा आहिनि। वाह 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 सो वाह। अली बाबा जे नाविल ते मूंखे ॻाल्हाइण लाइ चयो वियो त मोहन जो दड़ो ते ॻाल्हाइणो आहे। मोहन जो दड़ो अली बाबा जो पहिरियों ऐं आख़िरी इश्क आहे। वाह वाह। पहिरियों ऐं आख़िरी इश्क ऐं इन जे करे चवां थो त अली जेतिरो वक़्तु ज़िंदह रहियो त हुनजे दिलि ऐं दिमाग़ में मोहन जो दड़ो रहियो। ही वाहिद किताब या हीअ वाहिद अली बाबा जी तख़लीक़ आहे जेका 11-12 सालनि खां शुरू थिए थी ऐं ज़िंदगी जे आख़िरी हिसे ताईं उहा वरी बि अली बाबा चवे थो त हुन नाविल खे पूरो कंदुसि। जीअं न प्यारु सदाईं अणपूरो रहिजी वेंदो आहे, ईअं अली बाबा खां ही नाविल बि अणपूरो रहिजी वियो। त ही अली बाबा जो पहिरियों ऐं आख़िरी प्यारु नाविल हो, जंहिंजे लाइ पाण ई लिखे थो केॾी महिल त हीउ अणपूरो आहे, कंहिं वक़्तु लिखे थो त हिन जी आऊं मुकमिल कंदुसि, ऐं कंहिं वक़्तु लिखे थो त उहो नाविल जेको हुनजे तख़युल में या जंहिंखे अफ़लातून बि चवंदो हो त जेका तख़लीक़ हूंदी आहे उहा ज़हन में हूंदी आहे, बाक़ी जेका ज़माने में ईंदी आहे उहा कापी आहे। त जेको ओरिजिनल नाविल अली बाबा जे ज़हन में हो उहो असां ताईं अञा न पहुतो आहे, उनजो हिकिड़ो हिसो पहुतो आहे, मुकमिल नाविल अलीअ जो असां ताईं पहुची कोन सघियो। त अली बाबा जो नाविल जेको हज़ार सालनि खां शुरू थिए थो, उन में पहिरीं ॻाल्हि त अली बाबा खे जेकॾहिं म्यूनिसिपल लाइब्रेरी कोटड़ी न मिले हा त थी सघे अली बाबा अहिड़ो शाहकार नाविल लिखी कोन सघे हा, छो जो जेकॾहिं हीउ शाहकार नाविल लिखे हा त हिन नाविल में फ़क़ति तख़युल हुजे हा, तारीख़ कान हुजे हा, या थी सघे उहा इंस्पिरेशन ई कान हुजे हा। अली बाबा चवे थो त द लास्ट डेज़ ऑफ पॉम्पे ऐं द सिद्धार्था इहे तारीख़ी नाविल आहे, इहे हिन म्यूनिसिपल लाइब्रेरीअ मां खणी पढ़िया। ऐं जेकॾहिं इहो आगाट नाविलिस्ट आहे या सर वॉल्टर स्कॉट जा नाविल, हिस्टोरिकल नाविल जेको तारीख़ी नाविल हूंदो आहे, उनजो जेको फादर आहे उहो सर वॉल्टर स्कॉट आहे। तक़रीबन 1836 ताईं हुनजो दौरु हले थो, 1770 खां। इन दौर में यानी तारीख़ी नाविल पैदावारी 18वीं सदीअ जे आख़िर जी ऐं 19वीं सदीअ जे इब्तिदा जी आहे। त उहो सर वॉल्टर स्कॉट चयो न त को धरतीअ ते माण्हू अहिड़ो आहे जेको न चवे ब्रीथ्स देयर अ मैन हू सेज ने 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 दिस इज़ नॉट माई लैंड। छा को अहिड़ो माण्हू आहे जेको चवे त हीअ मुंहिंजी धरती कान्हे। त धरतीअ सां उन माण्हू जी उनसियत सर वॉल्टर स्कॉट जी हूंदी। इहा म्यूनिसिपल लाइब्रेरी कोटड़ी जंहिंसां अली बाबा जी शनासाई थी ऐं उन लाइब्रेरीअ जे करे सर वॉल्टर स्कॉट जेको हिस्टोरिकल नाविल जो फादर हुयो उन सां अली बाबा जी शनासाई थी। ऐं वॉल्टर स्कॉट खां पोइ बुलबर्ट लिटन जहिड़ो जंहिं द लास्ट डेज़ ऑफ पॉम्पे जेको हो, जेको जंहिं जूलियस सीज़र सां जंग कई, जूलियस सीज़र खां अॻु में जेको बादशाह हूंदो हुयो रोम जो, उहो पॉम्पे दी ग्रेट हुयो। उन जे लाइ उन ते उन जेको आख़िरी ज़िंदगीअ ते नाविल लिखियो अली बाबा, उहो उन 12-13 सालनि जी उमिरि में उहो नाविल पढ़ियो हुयो। ऐं उन खां पोइ जेको सिद्धार्था नाविल यानी इंसान जी ज़िंदगीअ ते पढ़णु, ॿुध, ॾिठ ऐं शुद्ध अमल कंदी आहे। ॿुध जेको हो, ॿुध जे ज़िंदगी जा 2 हिसा, पहिरियां हू ॿुधो, पोइ जॾहिं शुद्ध आयुसि त सिद्धार्था थियो। त ईअं ई अली बाबा वटि हीअ पहिरीं ॿुध हुई,
ॾिठी हुई, पर जॾहिं उन्हनि नावलनि सां अली बाबा जी आशनाई थी त उहा शुद्ध बि थी वई ऐं अॼु असांजे हथनि में हीउ नावल आहे। हाणे चवंदा आख़िर हिन नावल जिते बोर थिजो साईं ॿुधाइजो, तव्हां मोबाइल में बिज़ी आहियो, जिते बोर थिजो ॿुधाइजो त चवंदा हिन ॻाल्हि ते अली बाबा हीउ नावल कहिड़े दौर में लिखियो। अली बाबा हीउ नावल जेको आहे आर्कियोलॉजी ॾाढी लेटेस्ट साइंस आहे, ॾाढो देरि सां इहा साइंस आई आहे। 1862 में आर्कियोलॉजिकल सर्वे डिपार्टमेंट इंडिया में पैदा थियो या उनखे इस्टेब्लिश कयो वियो ऐं उन वक़्तु लॉर्ड या उनखे असीं चवंदा आहियूं एलेक्जेंडर कैनिंघम उन जो आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया जो DG थियो। इतां खां आर्कियोलॉजिकल साइंस यानी 1862 जी साइंस आहे ऐं इन ई दौर में ॿ माण्हू लिंग्विस्ट जा कमाल जा पैदा थियनि था। हिकिड़ो सर विलियम जोन्स आहे जेको सुप्रीम कोर्ट जो जज आहे, जंहिं इहा संस्कृति ॿोलीअ जे बारे में नज़रियो ॾिनो हो त इंडो यूरोपियन लैंग्वेज जेके आहिनि उन्हनि जी अमड़ जेका आहे ऐं उहा जेका ग़लति थ्योरी ॾेई हो विलियम जोन्स ई ॾेई हो, पर माण्हू वॾो पढ़ियो लिखियो माण्हू सुप्रीम कोर्ट जो जज हुयो, जंहिं 1783 में हिन जी पोस्टिंग कलकत्ते में थी त हिन इहो ॿोलीअ जो नज़रियो ॾिनो त इहे ताज़ा ॿोलीअ जा जो दड़ो हलियो त इहो माहौल हो ॿोलीअ जा नज़रिया ऐं आर्कियोलॉजी जा नज़रिया ऐं आर्कियोलॉजी जी स्टडी इहा मुसलसिल अली बाबा ते असरु करे रही। हाणे चवंदा तारीख़ी नावल छा इहो हुयो माहौल जंहिं अली बाबा जे ज़हन ते असरु कयो जेको आख़िर ताईं हलंदो रहियो, जेको अली बाबा उन किरक जेका हूंदी आहे न में लार उन वांगुरु अली बाबा जे ज़हन ऐं दिलि में हलंदो रहियो इहो नावल सदाईं। ऐं पंहिंजे हिन आर्टिकल जो उनवान ई मूं इहो रखियो आहे त तारीख़ जे रख में रहिजी वियल टांडा। पोइ अलीअ खे जेके तारीख़ जे रख मां रहिजी वियल जेके टांडा हथ आया न उहे अलीअ हिन नावल में रखिया आहिनि। अलबत्ता ही अणपूरो नावल आहे या नावल जो पहिरियों हिसो आहे जे अलीअ खे ज़िंदगी मिले हा त थी सघे हीउ नावल असां मुकमल ॾिसूं हा या उहो नावल असां पढ़ूं हा जेको अलीअ जे ज़िंदगी दिमाग़ में हुयो, जेको हुनजे तख़युल ऐं तसवर में हुयो। हाणे चवंदा त तारीख़ी इहो त उहो माहौल जंहिं माहौल अलीअ जे ज़हन ते असरु कयो। पोइ चवंदा तारीख़ी नावल छा आहे। अजीब क़िस्म जी हीअ तख़लीक़ आहे जेका हक़ीक़त खां बि गुमराह आहे ऐं अफ़साने खां बि परे आहे। अफ़सानो माना फिक्शन, नावल हूंदो ई फिक्शन आहे। तारीख़ी नावल अजीब अदीबनि जो रंग आहे जेको तारीख़ी नावल लिखंदा आहिनि। नावल माना फिक्शन, फिक्शन माना कूड़, तारीख़ माना हक़ीक़त, हक़ीक़त ऐं कूड़ जो संगम तारीख़दान ठाहे नावलिस्ट ठाहे थो। इहो बि कमाल जी ॻाल्हि आहे जंहिं माण्हू उन सर वॉल्टर स्कॉट जो बुनियादु विझो त तारीख़ ऐं हक़ीक़त जो बुनियादु कीअं पवे, केॾांहुं मोहम्मद जो, केॾांहुं टंडो अलायार, केॾांहुं तारीख़, केॾांहुं फिक्शन। त उन फिक्शन ऐं तारीख़ में अली बाबा हिते ज़बरदस्त, हिते 3-4 ॿिया बि हिस्टोरिकल नावलिस्ट आहिनि जंहिंमें मुराद अली मिर्ज़ा शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते लिखियो आहे ऐं शायदि सरमद चांडे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह ते लिखियो आहे ऐं पढ़ाॾो सोई सॾु राज जा नावल जेके आहिनि उहे हिस्टोरिकल नावल्स आहिनि ऐं कुझु ॿिया बि हिस्टोरिकल नावल्स आहिनि। पर अली बाबा जो हिस्टोरिकल नावल उहो आहे छो जो हू वरी बि हिस्टोरिकल नावल आहिनि। अली बाबा जे नावल लाइ असांखे नालो ई न ॾियणो पवंदो, थी सघे असांखे हिनखे चवणो पए त प्री हिस्टोरिकल नावल जेको सॼो तख़युल ते रखे थो। एविडेंस जेकॾहिं एंथ्रोपोलॉजी ऐं आर्कियोलॉजी मां आयूं आहिनि त मुख़्तसिर एविडेंस असां वटि आयूं आहिनि। हीउ सॼो तख़युल ऐं इमेजिनेशन जेको अली बाबा जो कमाल जो इमेजिनेशन आहे जेको 5000 साल बैक फ्लैश थिए थो ऐं उतां खां कढी जेके बि यादूं आहिनि सिंध जूं कढी तव्हांजे हथनि ते ॾिए थो। छा त कमाल जो माण्हू। त इहो हिस्टोरिकल नावल जेको हूंदो आहे तारीख़ ऐं फिक्शन जो यानी फैक्ट एंड फिक्शन जो, हक़ीक़त ऐं कूड़ जो संगम हूंदो आहे। ॿिनि नामुमकिन शयुनि खे तारीख़ नावलिस्ट मिलाईंदो आहे। अली बाबा हिन में छा कयो आहे, तारीख़ मोहनजोदड़ो जी आहे जेका असर हुन ते इहे माण्हू पिया। विल्किंस हुयो, कैनिंघम हुयो, सर जॉन मार्शल हो, R.D. बैनर्जी हुयो, मोजमदार हुयो, एतिरा माण्हू हुया। या लैंग्वेज में जिन नज़रिया ॾिना उहे हुआ, उन वक़्तु जेके अंग्रेज़नि जे लैंग्वेज जा नज़रिया आया उहे हुआ। इहे सभु जेके अचिया उहे अली बाबा जे ज़हन ते घर जॾहिं कयूं त हीउ नावल सिरजो। हाणे आहे त उहे तारीख़ फैक्ट हिकिड़े पासे अली बाबा फैक्ट पढ़ी आहे यानी एंथ्रोपोलॉजी ऐं आर्कियोलॉजिकल फैक्ट्स पढ़ियूं आहिनि,
ॿिए पासे उनजी फिक्शन यानी इमेजिनेशन आहे, तख़युल आहे जंहिंखे असीं चऊं था, उनजी कमाल जी उॾाम आहे। उन सां मिली करे नावल जॾहिं हज़ार सालनि खां शुरू करे थो त उन में मर्कज़ी किरदारु जेको आहे उहो महावेद जे खणे थो। अजीब ॻाल्हि अथव त हिते जेको आहे असां वटि वेद आहे ऐं साम्हूं जेकॾहिं उनजो उबतो हूंदो आहे त उहो देव हूंदो आहे। त जेको न विलियन आहे उहो देवदास आहे, यानी देव जो दास आहे उहो, ऐं जेको हीरो आहे न उहो महावेद आहे। उन महावेद जो सफ़र जेको इमेजिनेशन जे बुनियाद ते कराए थो उहो ढगे जे पुठीअ ते महावेद जो सफ़र आहे। यानी जेकॾहिं वेद पियो आहे अॼु बि त उहो ढगे जे पुठीअ ते पियो आहे। मुंहिंजे दड़े जी वॾे में वॾी निशानी बि उहो ढगो आहे जंहिंजे पुठीअ ते वेद पियो आहे। उनखां पोइ चऊं था असां वेद हितां खां शुरू थी, हीरो महावेद आहे, हुनजी जेका हीरोइन थिए थी या महबूबा जेका थिए थी उहा शेवा देजी या शेवा आहे, उहा हुनजी महबूबा थिए थी। ऐं इहो उन दौर जी शादी बि ॾेखारे थो, उन दौर जूं रस्मूं बि ॾेखारे थो, उन दौर जी जंग बि ॾेखारे थो, त उन दौर जी मोहबत बि ॾेखारे थो। जीअं त नावल मूंखां हिते आर्टिस्ट माण्हू बि वेठा आहिनि ऐं डायरेक्टर ऐं प्रोड्यूसर बि वेठा आहिनि। ड्रामे जे फ़न या नावल जे फ़न में उमूमनि या पुराणो यूनान जे दौर खां वठी इहो नज़रियो आहे त साईं प्रोटोगॉनिस्ट ऐं एंटोगॉनिस्ट हुजणु खपे, यानी विलियन ऐं हीरो हुजणु खपे, न त कहाणी डेवलप कान थींदी। पोइ उन में छा कंदा आहिनि जो कॾहिं कॾहिं छा मिसाल जी ॻाल्हि मुंहिंजो दड़ो फिल्म इंडिया वारनि ठाही त उन में 2 विलियन रखियऊं, बल्कि नेचुरल डिज़ास्टर खे त उन्हनि रखियो ई कोन, छो जो उहो विलियन जेको उतां जो आयल हो यानी उत्तर खां आयल हो उनखे ई विलियन उन्हनि रखियो हो ऐं जंहिंजी मुंहिंजे दड़े जे ॿोड़ण जो सबबु बणियो। पर हिकिड़ो नेचुरल डिज़ास्टर बि विलियन हूंदो आहे। मिसाल हींअर जेकॾहिं तव्हां जुरासिक वर्ल्ड ॾिसंदव त हुन जुरासिक वर्ल्ड में तव्हांखे चवंदो, हू चवे थो त ही त 16 करोड़ साल डायनासॉर ज़िंदा रही वियो, माण्हू खे त अञा 2 लख साल थिया आहिनि, थी सघे 3 लख साल इंसानु पूरो ई न करे सघे, छो जो इंसानु हथ चुरान करे थो फितरत लाइ, ऐं थी सघे इंसान जो वॾे में वॾो एंटोगॉनिस्ट यानी विलियन इहा फितरत ई थी वञे ऐं ॿोड़े छॾेसि। इहा प्रिडिक्शन आहे। त कॾहिं कॾहिं फिल्मुनि ऐं नावलनि में ईअं ज़रूरी कोन्हे त प्रोटोगॉनिस्ट जेको आहे माण्हू ई थिए, एंटोगॉनिस्ट यानी विलियन जेको आहे माण्हू ई थिए। विलियन ॿियूं शयूं बि थींदियूं आहिनि, तख़यलाती शयूं बि थींदियूं आहिनि, विलियन मौसमी हालतूं बि थींदियूं आहिनि ऐं मौसमी हालतुनि ते अली बाबा ज़बरदस्त अंदाज़ सां हिनखे ग्रिप आहे। त हिते जेको विलियन रखियो अथसि हिकिड़ो असांजो टामे नगर, धरतीअ जा 3 हिसा रखिया आहिनि हिन, या इंडस सिविलाइज़ेशन जेकॾहिं 1991 में किताबु आयो हुयो डॉन एंड डेवल्यूशन ऑफ इंडस सिविलाइज़ेशन, उहो लिखियो हुयो शिकारोपुरा रंगानाथ राव, SR राव, डॉक्टर SR राव, इंडिया जो तमामु वॾो स्कॉलर हो, डॉन एंड डेवल्यूशन ऑफ इंडस सिविलाइज़ेशन। उन लिखियो आहे त इंडस सिविलाइज़ेशन जूं 700 माॻ आहिनि, हिकु न पर 700 माॻ आहिनि। अली बाबा इंडस सिविलाइज़ेशन जे 2 हक़ीक़ी माॻनि ते ऐं हिकिड़ो सिंधु सभ्यता जो तख़यलाती माॻ ॾिनो आहे, उहो टामू नगर आहे जंहिंजी हक़ीक़त का बि कान्हे का। विलियन जेको देवदास आहे उहो टामे नगर में रहे थो जंहिंजी का बि हक़ीक़त कान्हे का। जेको हीरो आहे उहो सोनमयाणीअ जो आहे, अलबत्ता चवे थो त आयो टामे नगर मां हो, पर हू सोनमयाणीअ सां अचे थो। हैरत जी ॻाल्हि इहा आहे त इहो जेको पेचरो आहे, इहो पेचरो रुगो पेचरो कोन्हे को, इहो पेचरो एक्टर आहे, अदाकार। इन पेचरे खे ॻाल्हाइणो थो पवे। अली बाबा हुजे या महावेद आतम तारा हिन नावल जो हीरो हुजे, उहो जेका बि ॼाण वठे थो इन पेचरे खां वठे थो। छा त तख़यलाती किरदारु आहे अली बाबा जो पेचरो ॻाल्हाए थो, जेका बि कचहरी हुनजी आहे उहा पेचरे खां आहे, पेचरे खां पुछे थो। त इहो कॉन्सेप्ट अली बाबा जो तख़यलाती किरदार जो ऐं हिकु ख़्याल में पर्सनिफिकेशन इन खे चइबो आहे, ख़्याल खे पर्सनिफाए करणु, उनखे माण्हूअ जी हैसियत ॾियणु, हिकु गस खे हिकु अनएनिमेटेड शइ खे एनिमेटेड करे पेश करणु, उहो अली बाबा हिते कमाल कयो आहे, पेचरे खे एनिमेटेड कयो अथसि। त हितां खां हू जॾहिं शुरू थिए थो त उतां खां हुननि वटि जेको विलियन आहे उहो हिकिड़ो देवदास आहे, यानी टामे नगर जो, उहा तख़यलाती धरती आहे। चयो वञे थो त कंहिं वक़्त में जमुना नदी सिंधूअ में छोड़ कंदी, चयो रुगो कोन, हुन जा हिस्टोरिकल फैक्ट्स बि आहिनि। ऐं
अली बाबा उनखे 2 नदियुनि जो नालो ॾिनो, हिकिड़ो परोशणी, परोशणी माना रावी, ऐं ॿी नदी जेका आहे उहा सतादरो, सतादरो माना सतलज। त सतादरो ऐं परोशणीअ जे विच ते चयो थो वञे त उते थी टामे नंगर हुजे, उतां खां ही आयो हुजे जेको महावेद आत्मधारा सोनमयानी। हाणे सोनमयानी वञी कराची जे वेझो जो, कराचीअ खे अली बाबा नालो ॾिनो आहे पाताल, सॼो पाताल, बहरहाल कराची जो नालो अली बाबा ॾिए थो पाताल। त कराची जो इहो ॾिए थो पंहिंजे नावल में कच्छ ऐं भुज ऐं इवन जेको आख़िरी माग देरि सां असांखे लधो उहो शायदि इंडिया में आहे काली बैंगन, काली बैंगन ताईं ही नावल अहातो करे थो, कश्मीर ताईं। ऐं वॾी ॻाल्हि आहे अली बाबा हिकिड़ो कमाल जो हिस्टोरिकल कॉन्सेप्ट फिक्शन जे थ्रू ॾिए थो त हिते जिते तव्हां रहो पिया, जिते असां रहूं पिया, इहा धरती फ़क़ति सिंध कोन्हे पर सिंधू खंड आहे। दिस इज़ कॉन्सेप्ट जेको अली बाबा हिते ॾियणु चाहे थो, हिन क़ौम खे यादि कराइणु चाहे थो त हीअ सिंध रुॻो धरती न आहे पर सिंधू नंढो खंड आहे, इट्स अ सब कॉन्टिनेंट। अली बाबा तारीख़दाननि जो उन साज़िश खां वाक़िफ़ु आहे। हिन नावल में कमाल जो ई नावल आहे। अली बाबा तारीख़दाननि जे उन साज़िश खां वाक़िफ़ु आहे त इंडस सब कॉन्टिनेंट यानी सिंधू नंढे खंड खे इंडिया छो सॾियो वियो। सिर्फ़ु हिन नंढे सिंधू नंढे खंड जी हैसियत खे नंढो करण जे लाइ तारीख़दाननि जी कलम जेको आहे कॾहिं कॾहिं गुमराह थी वेंदो आहे या गुमराह कराईंदो आहे। त अली बाबा इहो उन दौर में यानी 12 सालनि खां वठी 80-85 जे दौर ताईं अली बाबा तारीख़दाननि जे इन बदनियतीअ खे सम्झी चुको हुयो। जेका हिते सिंधु सॼो जेको हिन जो नावल आहे उहो जेकॾहिं तव्हां हीरोइकली ॾिसंदव त उनखे उहो सिंधु नंढो खंड सॾे थो। त असां सिंधु नंढे खंड जा माण्हू आहियूं जेके तहज़ीबूं खणी विया हितां खां मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते अली बाबा उन्हनि जूं एविडेंसिस ॾिए थो, फिक्शन ॾिए थो। त इहो कमाल आहे। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 ॻाल्हियूं जेके अॻिते हली जेकॾहिं नक़ाद असां वटि तनक़ीद वीचारी त अञा उथी कान सघी आहे, पर जेकॾहिं अॻिते हली नक़ाद जेकॾहिं 2 ॻाल्हियूं कंदा त उहे 2 ॻाल्हियूं ही कंदा त जेका आर्यन जी थ्योरी आहे उहा आर्यन जी थ्योरी ॾिनी कंहिं ऐं आई छो। अली बाबा पंहिंजे नावल में एंटागोनिस्ट जेको आहे उहो आर्यन खे कयो आहे, आर्यन जे महापूजारीअ खे कयो आहे। हिकिड़ी हिन नावल जी ॻाल्हि इहा बि आहे त हीउ थियोक्रेटिक नावल आहे, माना हीउ मज़हबी पूॼारीअ जो ख़्याल बि ॾिए थो। अलबत्ता मुंहिंजे दड़े में मज़हबी पूॼा कीअं ई इहो हिकिड़ो तारीख़ जो सुवालु आहे, पर जीअं त R.D. बैनर्जी या मोर्टिमर व्हीलर जॾहिं हरी यापा जंहिंखे ही थो चए, हरी यापा हड़ापा, उहो जॾहिं डिस्कवर कयो पिए त उन्हनि चयो त हीअ थियोक्रेटिक सिटीज़ हुआ, यानी हिननि में इबादतूं ऐं पूॼाऊं थींदियूं हुयूं। त हीउ हिकिड़ो पूरो सिस्टम आहे। त हिते फ़ौज बि आहे, जाम सरवाण जेको आहे उहो चीफ ऑफ आर्मी स्टाफ आहे, उहो बि अली बाबा ॾेखारियो आहे। त उहो चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली बाबा ॾेखारे थो, उन सां गॾु पूॼारी महापूॼारी बि ॾेखारे थो, नंढा पूॼारी बि ॾेखारे थो, दासा बि ॾेखारे थो, त दासियूं बि ॾेखारे थो। छा मुंहिंजे दड़े में दासा हुआ, दासियूं हुयूं, महापूॼारी हुआ, नंढा पूॼारी हुआ, लोकसभा बि ॾेखारे थो, डेमोक्रेसीअ जो बि कमाल कल्चर ॾेखारे थो। जेकॾहिं अली बाबा जो इमेजिनेशन एॾो स्ट्रांग ज़बरदस्त आहे त डेमोक्रेसी हितां वजूद वरितो आहे, तारीख़ बि हुनजी शायदि ॾिए थी त डेमोक्रेसी हितां वजूद ॾिठो आहे। त पोइ त तारीख़ जेका यूरोपियंस लिखी आहे त डेमोक्रेसी फ़क़ति यूनान खां शुरू थी थिए, पोइ त यूनान खां 1000 साल अॻु में हिते डेमोक्रेसी। त पोइ तारीख़ खे बि तब्दील थियणो पवंदो। तारीख़ मुशाहिदे मुताले अली बाबा जे तख़युल जे बुनियाद ते तारीख़ खे बि तब्दील थियणो पवंदो। त प्रोटोगोनिस्ट आहे, एंटोगोनिस्ट जेको विलियन आहे साईं टाइम विलियन जेको आहे उनखे उन्हनि आर्यन कयो आहे। आर्यन जी थ्योरी जेका पहिरीं ॾिनी 2 माण्हू हुआ। हिकिड़े माण्हूअ जो नालो हुयो, उहो हुयो तक़रीबन 1680 जो माण्हू, ऐं उहो माण्हू हिते शाहजहान जो इलाजु करणु आयो। फ्रांस जो डॉक्टर हुयो ऐं उनजो नालो हो फ्रांकोइस बर्नियर। फ्रांकोइस बर्नियर हिते आयो 1600 में, 1670 1680 इन दौर में आयो, ऐं 1684 में हुन हिकिड़ो आर्टिकल लिखियो जेको शाहकार आर्टिकल आहे।
उन 1684 में आर्टिकल में हुन डेमोग्राफी ऑफ रेसिस लिखी, यानी नस्लनि जी डेमोग्राफी कीअं थींदी आहे, उतां बुनियादु पवे थो आर्यन जो। उनखां पोइ जेको ॿियो माण्हू अचे थो उहो बि फ्रांसिस जो डॉक्टर आहे, ऐं हिन त वरी लाहौर ते बि लिखियो आहे त मूंखे हीउ जेको थोरो ईअं चए चुटो कराईंदा हलूं, हू चए थो त मूंखे कश्मीर जे छोकिरनि खां लाहौर जी छोकिरियूं तमामु घणियूं वणियूं, उन ई आर्टिकल में लिखे थो जंहिंमें हू रेशियल डेमोग्राफी लिखे थो। उनखां पोइ ॿियो वॾो जेको माण्हू आहे उहो आहे कॉम्टे जोसेफ आर्थर डी गैबिनो। इहो 1840 में पहिरियों माण्हू आहे जंहिं हिन रेशियल डेमोक्रेसी या साइंटिफिक रेसिज़म, साइंसी बुनियाद ते नस्ल परस्ती इन माण्हू कई ऐं इन थ्योरी ऑफ आर्यन्स ॾिनी। हाणे अचूं था इन एंटोगोनिस्ट जा पेर खणूं था, जेको अली बाबा एंटोगोनिस्ट या विलियन ॾिनो आहे, उन विलियन, इहो विलियन तख़यलाती आहे। उन विलियन जे बारे में डॉक्टर एम्बेडकर चवे थो, भीमराव एम्बेडकर वॾो माण्हू आहे, उहो चए थो 3 उसूलनि जे बुनियाद ते इहो विलियन रद्द आहे। हिकिड़ो त जेके बि इंडिया में स्क्रिप्चर्स आहिनि, माना वेदनि खां वठी करे महाभारत, पुराण, रामायण, गीता जेतिरा बि आहिनि, उन्हनि में किथे बि इन जंग जो ज़िक्र ई कोन्हे त को आर्या आया आहिनि। हज़ारा सालनि जा असांजा किताब शायदि ई कोन था अचनि। यूरोप जा यानी फ्रांस, जर्मनी ऐं अंग्रेज़ किथां शायदि ई खणी था अचनि त आर्या आया, यानी आर्या हुया ई कोन। हीअ हिकिड़ो अजीब ॻाल्हि आहे मंतक। त उनखां पोइ इहा ॻाल्हि थो करे त भई उहे आर्यन बि जॾहिं बि माण्हू लॾे ईंदो आहे त हीअ डॉक्टर एम्बेडकर चवे थो त इंडिया जा सैयद जेके आहिनि उहे पंहिंजे काबे ते अॼु बि रोई था यादि कनि। 1400 साल खां पोइ, हज़ारा साल खां पोइ यहूदी अॼु बि यरूशलेम खे यादि करे रोअनि था ऐं पिटनि था त असांजे अबनि ॾाॾनि जो घर इहो हो। आर्यन खे पंहिंजो अबाणो घर यादि ई कोन आयो। पोइ अचे थो नित्शे ते, नित्शे वरी कमाल जी ॻाल्हि करी थो। उहो चए थो त असांजा अबा ॾाॾा आर्या जिन जा पहिरियों मज़हब दुनिया खे ॾिनो ऐं मज़हब ॾेई इंसान जी तबाही करे छॾियो। इहो वरी नित्शे चयो। बहरहाल तारीख़ ख़ुदि हिकिड़े अफ़साने ते पई लिखिजे ऐं अफ़सानो उन तारीख़ जूं खलूं पियो लाहे। तो मुंहिंजे सम्झनि तव्हांजी महिरबानी, अली बाबा जे नावल ते वरी का बि वेख थींदी। ऐं गुज़ारिश कंदुसि मुमताज़ रज़ साहब जन खे त इंतिहाई मुख़्तसिर टाइम में कुझु यादूं अली बाबा जूं तव्हां सां शेयर करणु। मुमताज़ रज़ साहब। तो जेका मूंखे खथी पातल हुई, जेका मूं सर मां मूंखे तोहफ़े में मोकिली, मां ॾिठो त अली बाबा ॾके थो। मूं उहा खथी खणी अली बाबा खे पाराई त अली बाबा, असां जहिड़ा माण्हू रोज़ु ॼमंदा ऐं मरंदा आहिनि, पर अली बाबा तव्हां जहिड़ा इंसान सिंध जा एॾा सचा सपूत पुट कॾहिं कॾहिं ॼमंदा आहिनि, हे तव्हां पायो ऐं ईअं आहे, सही आहे। मूं जॾहिं हुनखे इहा खथी पाराई त ख़ुशि थियो ॾाढो। पोइ मूं चयो हाणे अली बाबा, मैडम महताब अकबर राष्ट्री जो सॾा सिंधाला जी में हलूं। चई न यार आऊं कोन हलंदुसि। मूं चयो छो? चई यार आऊं रेस सॼो न वेंदो आहियां, मूंखे सॼो न वियो आहे, तंहिं करे आऊं रेस सॼो न हलंदुसि, बसि तव्हां वञो। इलाज मेंशन करण खां पोइ राज़ी थियो। चङो ठीकु आहे, त तूं चईसि त तोखे आऊं न सुटारे सघां, हलूं था। असां टई अलण फ़क़ीर, आऊं अली बाबा, इक़बाल शीन चयो आऊं पोइ अचां थो। अॻिते थियासीं, सिंधाला जी वेझी पंधु बिठासीं, अॻिते थियासीं, प्रोग्राम में अञा पहुचण वारासीं, वरी जो आऊं पोइ हिते ॾिसां त अली बाबा त आहे ई कोन। अली बाबा हलियो वियो, प्रोग्राम में शरीक न थियो, मां ई अलण थियासीं उन में शरीक। ॿियो भेरो साईं शमशेर हैदरी जॾहिं गुज़ारे वञे, उनखे दफ़न करे, ऐं मुंहिंजो घर हूंदो हो त मलीर गुलशन कादरी में। मूं दोस्तनि खे सलाह कई त बाबा हाणे वापसी में मुंहिंजे घर हलो, चांहि बांहि पीओ, पोइ वञो। नसीर मिर्ज़ा बि हो उन में, ताज जोयो बि हो उन में, साईं ताजल बेवस जा पुटड़ा पंहिंजो सलीम ऐं नदीम बि हुआ। ऐं पोइ अची आयासीं मुंहिंजे घर ते। असद नंढो ॿार हो तॾहिं, मुंहिंजो पुटु जेको हींअर नौजवान आहे, सहाफ़ी आहे, उहो नंढो हो। मूं हुनखे चयो असद जी ख़िदमत कर, जल्दी कर। चईं बाबा मूंखे आस्ते चयईं त अॻे हिते बरोच जेके हूंदा उहे चर्स बर्स पीअंदा हुआ जाम, हाणे हले थो कोन थो हले चर्स। मूंखे ख़बर कान्हे, बाक़ी इहा चांहि आहे। चईं भला सिगरेट घुराए। मूं चयो सिगरेट अची वेंदो जल्दी। असद खे चयो भाउ सिगरेट वठी आहे।
असद सिगरेट वठी आयो, ॿियनि दोस्तनि मोकिलायो त असां हलूं था आयो। अली खे चयूं यार अली तूं तरस त पाण कयूं था कचहरी। मूंखे चई यार ॻाल्हि आहे त मां नंढड़ो मुंहिंजो पुटु आहे, हिन में जेको बंदूक ॻोठ आहे उन में बीमार आहे, उनजी उण तुण आहे, मां वञा थो। असद जॾहिं हुनखे चयो त चाचा अली मां तोखे पढ़ियो आहे, असांखे 2-3 कलाक ॾींदे त मां ॾाढो पंहिंजो ख़ुशि थींदुसि। मूंखे चवंदा आऊं नथो वञा, ऐं ॿार जे इनखे टारे ई नथो सघां। साईं तव्हां यकीन कंदो जेको माण्हू एॾो जल्दी में हो उहो 3 ॾींहं रहियो असां वटि। हिकु ॿ ॾींहं न पर लाॻीता 3 ॾींहं, 3 रातियूं ऐं 3 ॾींहं रहियो। पोइ बि हुनखे इहा आई त मुंहिंजो जेको पुटु चाक न आहे उनजो जेको आहे को बंदोबस्तु थी वञे त मुंहिंजो असद खे मां मोकिलियां थो, तव्हांजे नंढड़े खे हेॾा खणाए था अचूं, हाणे हिते ई रहे। मुंहिंजी घरवारी हालायाती शहरबानो मैडम, शहरबानो बुढा हुनजी ख़िदमत में कई। मूंखे चई अहिड़ो घर मूं न ॾिठो आहे त जंहिंजो पुटु बि ख़िदमत करे, जंहिंजी जेका तव्हांजी घरवारी असांजी भेण आहे उहा बि ख़िदमत मुंहिंजी में आहे, ऐं जेका दिलि ते थी न वञा, पर मुंहिंजो ॿचिड़ो बीमार आहे, उन ॿचिड़े जे करे मां वञा थो। वरी वाइदो आहे मुमताज़ आउं ईंदुसि। सारूं जेकॾहिं आउं सलियां त अली जूं तमामु घणियूं तव्हां जे हिन ते बाक़ी ही जेके क़बूल पवनि। ऐं मां साईं शेर बि मुंहिंजो ॿचो आहे, डॉक्टर शेर मेहराणी मुंहिंजे हसड़नि में वॾो थियो आहे, जीअं असद वॾो थियो आहे, मूंखे ॾाढो प्यारो आहे। तमामु घणो मां हिन सां जुनून ताईं प्यारु कंदो आहियां डॉक्टर शेर सां। इन जो मैसेज आयो असद कयो त हालांकि मां अचणु जहिड़ो बि न आहियां, हार्ट पेशेंट बि आहियां, गुर्दो बि कमु नथो करे, 3 दफ़ा ब्रेन हेमरेज जा अटैक थिया, वॾी कबर मां महिरबानी मोटी साईं, आयो तव्हांजी वॾी आहियां, पर जंग महिरबानी। जारी, जदोजहद जारी। वॾी महिरबानी इलाही।